अस्सलाम वालेकुम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैहि रहमतुल लिल आलमीन। अॼु नवीद अली सोढर खां सवाल कयो वियो आहे। उहो त चए त शरई मुसाफ़िर थियण लाइ केतिरो सफ़र करणु ज़रूरी आहे ऐं कहिड़ियुनि कहिड़ियुनि निमाज़ुनि में कसर कबो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। शरई सफ़र जे लाइ यानी उहा मिक़दार जंहिंसां कसर थींदो आहे उहा 92 किलोमीटर आहे। यानी को शख़्स जेकॾहिं 92 किलोमीटर सफ़र करण जो इरादो करे थो, जीअं ई पंहिंजे शहर मां निकिरंदो, पंहिंजे शहर जी हुदूद मां ॿाहिरि निकिरंदो त उतां उनजो कसर शुरू थी वेंदो। ऐं कसर कहिड़ियूं कहिड़ियूं निमाज़ुनि में थींदो, यानी पहिरें नंबर ते ज़ोहर निमाज़, असर निमाज़ ऐं इशा निमाज़ जे अंदरि कसर थींदो। बाक़ाया जेके बि निमाज़ूं आहिनि उन्हनि खे मुकमल पढ़बो। वल्लाहु आलम बिस्सवाब।